नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूयॉर्क में ख़बर ॾींदा हलूं त चीनी नुमाइंदे ज़ोंग जिन पारां इजलास में ख़िताब दौरान आमरीका खे कोरोना बाबति इल्ज़ाम हणण ते सख़्त जवाब ॾींदे चयो त हाणे बस घणो थी वियो। तव्हां दुनिया लाइ पहिरीं एतिरियूं मुश्किलातूं पैदा कयूं। जेकॾहिं कंहिं ते इल्ज़ाम हणी सघिजे थो त उते उहे कुझु आमरीकी सियासतदाननि। चीनी नुमाइंदे चयो त अमेरिका खे सम्झणु खपे त वॾी ताक़त जो रवैयो वॾे वांग हुजणु घुरिजे। अमेरिका मुकमल तौर ते अकेलो थी चुको आहे। चीनी नुमाइंदे जो वधीक चवण त अमेरिका में कोरोना जा 70 केसिस में 2 लख खां वधीक फौतगियूं थियूं। जदीद तरीन मेडिकल टेक्नोलॉजी रखंदड़ अमेरिका में एतिरियूं फौतगियूं छो थियूं। इन मौक़िफ़ जे ॿिनि बि तस्दीक कई। इन मौक़े ते अमेरिकी नुमाइंदे सख़्त मौक़िफ़ इख़्तियार कंदे चयो सभिनी खे शर्म अचणु घुरिजे। बहस जे लाइ अॼु वारे मवाद ते आउं हैरान आहियां। मूंखे दरअसल सलामती क़ाउंसिल जी शर्म थो अचे। क़ाउंसिल जे मेंबरनि अहम मसइलनि बाजा सियासी बुग़्ज़ ते ध्यान ॾिनो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।